ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इंसानी हक़नि वारे खाते में 8 करोड़ रुपयनि जी घोबियुनि जो इंकशाफ थियो आहे। कानून वारे निगरान वज़ीर उमर सूमरो करप्शन वारो मामलो एंटी करप्शन ॾांहुं उमाणे छॾियो आहे। कंप्यूटरनि ऐं सर्वर समेत ॿिए सामान जी ख़रीदारी में वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे। दस्तावेज़नि में इहो चयो वियो आहे समूरो सामान इंसानी हक़नि वारे अॻूणे सेक्रेटरी जावेद सबक़तुल्लाह महर ख़रीद कयो हुयो। उमर सूमरो जो चवणु आहे मामलो एंटी करप्शन खाते खे मोकिलियो वियो आहे। मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ इंक्वायरी कई वेंदी। अहम ख़बरनासी नवां खे ॾियूं पिया। इंसानी हक़नि वारे खाते में 8 करोड़ रुपयनि जी घोबियुनि जो इंकशाफ थियो आहे। कानून वारे निगरान वज़ीर उमर सूमरो करप्शन वारो मामलो एंटी करप्शन ॾांहुं उमाणे छॾियो आहे। कंप्यूटर ऐं सर्वर समेत ॿिए सामान जी ख़रीदारी में वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इंसानी हक़नि वारे खाते में 8 करोड़ रुपयनि जी घोबियुनि जो इंकशाफ थियो आहे। कानून वारे निगरान वज़ीर उमर सूमरो करप्शन वारो मामलो एंटी करप्शन ॾांहुं उमाणे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। इंसानी हक़नि वारे खाते में 8 करोड़ रुपयनि जी माली तेज़ाब जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां कानून वारे निगरान सूबाई वज़ीर उमर सूमरो जे तरफ़ां इंसानी हक़नि वारे खाते जी जेको शिकायती सेल हुयो उन लाइ जारी थियल करोड़नि रुपयनि जो फंड में करप्शन वारो मामलो एंटी करप्शन खाते ॾांहुं जांच लाइ उमाणियो वियो आहे। अॼु उमर सूमरो जे तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हक़नि वारे खाते में कंप्यूटरनि ऐं सर्वरनि समेत ॿिए सामान जी ख़रीदारी में वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे, जंहिंजा दस्तावेज़ी सबूत मौजूदु आहिनि। इन हवाले सां अॼु कानून वारे सूबाई वज़ीर चयो आहे त इंक्वायरी रिपोर्ट जेका डिपार्टमेंटल इंक्वायरी आहे उन में समूरो सामान हक़नि वारे खाते जे अॻूणे सेक्रेटरी जावेद सबक़तुल्लाह महर जे तरफ़ां ख़रीद कयो वियो हो, जंहिंजे करे उनखे सेक्रेटरी खे ज़िम्मेदार करार कयो आहे। करप्शन जो समूरो मामलो वधीक जांच लाइ एंटी करप्शन खाते जे हवाले कयो वियो आहे, जेको हिन मामले ते बाज़ाब्ता FIR दाख़िल करे उनजी पोइ इंक्वायरी शुरू कंदो। इन हवाले सां डिपार्टमेंटल लेटर पिणु एंटी करप्शन खाते खे जारी कयो वियो आहे। उमर सूमरो जो मौक़िफ़ आहे त 8 करोड़ खां वधीक माली तेज़ाब जूं टीमूं आहिनि, जंहिंखे ज़िम्मेदार सिधी रीति सेक्रेटरी जो ऑफिसर आहे। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।